नजमा काविश के गुजारिश कर दोस्तों स्टेज पे चलिए नजमा काविश उनखां पोइ पीउ जो किरदार तव्हां असांजो ॾाढो सुञातल तमामु बहितरीन आर्टिस्ट अमजद गुल सुमरो ऐं उनखां पोइ अज़ीम रिश्ते जी माउ जे ऐं किरदार निभाईंदड़ नसरीन नाज़ ऐं ॻोठाणा जो किरदार निभाईंदड़ पीर बख्श उस्ताद नियाज़ हुसैन शेख साहब उनखां पोइ दोसर जी किरदार निभाईंदड़ असगर खावट ऐं ये बेहतरीन ड्रामो जे डायरेक्टर राइटर तव्हांजे भरपूर तारीफ़ में मोहतरम जनाब अयूब गाद साहब ऐं असिस्टेंट डायरेक्टर अमीर गाद ऐं गुलशन गोपाल ऐं असिस्टेंट टेक्निकल पीरन करमानी ऐं हिन मेकअप जो किरदार निभाईंदड़ रमीश टुने साहब ऐं हिन सुहिणी सेट डिज़ाइनर गुलाब शाहानी फिदा शेख ऐं कैमरा जी अख में यादनि खे समाईंदड़ नदीम अब्बासी मुदस्सिर अब्बासी ऐं फोटोग्राफर इरफान अब्बासी साउंड मेकर वकार सोलंकी ज़ीशान जलबानी ऐं म्यूजिक नोमी उन्हनि जे लाइ बि भरपूर तारीफ़ थी तव्हांजे भरपूर तारीफ़ में डायरेक्टर ऐं राइटर हिन ड्रामे जो मोहतरम जनाब अयूब गाद साहब पखियुनि परदेसनि जा मुड़े न मकाम पखी परदेसनि जा मुड़े न मकाम रात रहन हिकड़ी सुबह कन सलाम असी उन्हनि माण्हुनि जा गुलाम जेके खिलंदे दिल खणी विया अयूब गाद साहब खे चवंदो त भले सभी दोस्तों जी एंजॉय कयो तव्हां जो एंजॉय करण असांजी खाना बि लफ़्ज़ सभिनी ख़ुशि एक दफ़ा तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी